भाऊ भाऊ जयराम दास असांजे माता जो स्वरूप ॾिसो ॿार धीअर पुट उन्हनि खे बि अम्मा जे हर कार्यक्रम ते नंढो हुजे वॾो हुजे हमेशह मां छिके करे वठी आयां तबियत ख़राब हुजे न राति जो 12 बजे बच्चाराम डॉक्टर वटि या केॾे वेंदा हुजनि तॾहिं बि मथो टेके पुट सुनील दलू ओड़ा थनाकत वारा महिर मां चवां इन्हनि जे स्वरूप में मीना असांखे अम्मा पाण दर्शन थी ॾे ओ सिक थी लॻे मुंहिंजे रुक्मणी देवी तुंहिंजी सिक थी लॻे मुंहिंजी माता तुंहिंजी सिक थी लॻे मुंहिंजी माता तुंहिंजी सिक थी लॻे दर आए जो थींदो बेड़ो पार दर आए जो थींदो बेड़ो पार माता रुक्मणी देवी जी दरबार माता रुक्मणी देवी जी दरबार दर आए जो थींदो बेड़ो पार दर आए जो थींदो बेड़ो पार डॉक्टर साहब सेण उन खां पोइ बि अम्मा जे हर कार्य में अम्मा जे हूंद खां वठी सभु ॼणा हे मुंहिंजा साला साहब भाई हर अम्मा जे कार्य खे अम्मा जो कार्य करे हलंदा आहिनि ईअं न त पंहिंजे हिन में तन मन धन सां सेण थी करे बि मां चवंदुमि हिकु हिकु ॼणो पाण बीठो हूंदो आहे प्यारो बीठो अथव अनिल हेॾे अनिल भैया चोॾहनि सालनि खां जीवन तरंग जी पत्रिका के अम्मा जे लाइ हलाईंदो आहे ख़बर अथव छा चवंदो आहे मां दुनिया जूं अख़बारूं DTP कंदो आहे सुठियुनि अख़बार वारनि वटि ॿियनि हंधि वेंदो आहियां मूंखे छा मिलंदो आहे लुटेरा चोरी चकारी हे उहे न्यूज़ पर अम्मा जे दर ते छा ठाहींदो आहे सांस्कृतिक ऐं भॼन चवंदो आहे ॿार ईंदो आहे भाऊ टेंशन थींदो आहे घर वारी वञी जोर सां विड़ा अम्मा जे दर ते ईंदो आहे दिलि बाग बार थींदो आहे नित नियम सुबुह जो अची करे मूंखे उथारींदो आहे उन खां पोइ जीवन तरंग जे कार्य खे वधाईंदा आहियूं दर आए जो थींदो बेड़ो पार दर आए जो थींदो बेड़ो पार माता रुक्मणी देवी जी दरबार माता रुक्मणी देवी जी दरबार दर आए जो थींदो बेड़ो पार दर आए जो थींदो बेड़ो पार इन दर जेके भी आया से सख़त रंग जी वया इन दर जेके भी आया से फक़त रंग जी वया अकुल जिनके की न हुयड़ो अकुल जिनके की न हुयड़ो सो सजन भरजी वया तुझ पंहिंजन प्यारन जी रखपाल पंहिंजन प्यारन जी कंदी रखपाल दर आए जो थींदो बेड़ो पार दर आए जो थींदो बेड़ो पार माता रुक्मणी जी सुणी दरबार माता रुक्मणी देवी जी दरबार दर आए जो थींदो बेड़ो पार दर आए जो थींदो बेड़ो पार अॼु त मुंहिंजो राम आयो साईं झूलेलाल आयो अॼु त मुंहिंजो राम आयो तोखे अल्लाह चवां या राम चवां
अल्लाह चवा या राम चवा या सुहिणी रुक्मणी देवी चवा या सुहिणी रुक्मणी देवी चवा तोखे अल्लाह चवा या राम चवा तोखे अल्लाह चवा या राम चवा या सुहिणी रुक्मणी देवी चवा या सुहिणी रुक्मणी देवी चवा तोखे अल्लाह चवा या राम चवा तोखे अल्लाह चवा या राम चवा क्या बात है भाई थाला सीएन के भी प्यारा हूं मैं चौदह है ना मुझे तो मंदर जी गादी नशीन जो भा थाला सीएन के प्यारा 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 बिल्कुल बिल्कुल वो भी संजू भाई वाह वाह दिल तुंहिंजी मुंहिंजी हिका दिल तुंहिंजी मुंहिंजी हिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका दिल तुंहिंजी मुंहिंजी हिका दिल तुंहिंजी मुंहिंजी हिका महाराज स्वामी मां हुनखे वणा हूं मूंखे वणे मां हुनखे वणा हूं मूंखे वणे इहो नातो छाल सभिनि सां हले मां त पीतो प्रेम जो प्यालो जे कयो मूंखे मतवालो छो त ॿिन्ही धुरुनि में छिका दिल तुंहिंजी मुंहिंजी हिका दिल तुंहिंजी मुंहिंजी हिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका दिल तुंहिंजी मुंहिंजी हिका दिल तुंहिंजी मुंहिंजी हिका ये हो वाह भाई वाह आयो लाल सभई चो झूले बोलो माता रुक्मणी देवी की जय वदे राजू भाई वदे आदि हीरा ओए घोड़े ते चढ़ी आयो लाल सब चो जय झूलेलाल घोड़े ते चढ़ी आयो लाल सब चो जय झूलेलाल जय जय आहे सवार सब चो जय झूलेलाल पल्ले ते आहे सवार सब चो जय झूलेलाल जय त झूलण जी मनायो गॾजी पंजड़ा गायो जय त माता जी मनायो गॾजी पंजड़ा गायो नांगी आहे नंगपाल सब चो जय झूलेलाल नांगी आहे नंगपाल सब चो जय झूलेलाल माता आया आया पंहिंजे मैया जी माता आया आया पंहिंजे मैया जी मुखे आए उन्हीं जो आसरो मुखे आए उन्हीं जो आसरो माता आया आया पंहिंजे मैया जी माता आया आया पंहिंजे लाल जी मुखे आए उन्हीं जो आसरो मुखे आए उन्हीं जो आसरो ये हो ये हो ओए दुल्ह दरिया शाम जी बेड़ी पार लगा दुल्ह दरिया शाम जी बेड़ी पार लगा भाई हिकड़ी मुंहिंजी भेण लाइ बि तारी 3 नंबर खां सिरजी करे ईंदी अथव ऐं ख़बर अथव भोले जे भगतनि खे खाराईंदी छा आहे मालपुरा वाह वाह ऊचा ऊचा ॼमूं आहिनि हर किथे? सूमर ते अलॻि अलॻि सुहिणियूं शयूं अहिड़ियूं सुठियूं सुठियूं रहमतूं गुरुअ जी प्यारी पर छा त ॾिसो तीअं 5 नंबर मां 14 सालनि खां पोइ उहो न आई आहे छा अॼु
न्याणी हिक न ॿ ॼाया त अंबरनाथ वञी रही आहे। वाह वाह